नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राह इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तमाम दोस्तन की खिदमत में हाज़िर थियो आया। यकीनन अवांखे पसंद ईंदी सो ही आहे त अज हज की फ़ज़ीलत के बारे में अवां दोस्तन की खिदमत में अर्ज़ कंदुसि ऐं हज जा फ़ज़ाइल बयान कंदुसि। पर उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सके। प्यारा दोस्तों, हज अरकान इस्लाम मां हिकु अहम रुकन आहे ऐं उन जी अदायगी ते बेहद सवाब मिलंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह, हर साल लखें मुसलमान हिन फ़र्ज़ जी अदायगी जे लाइ हिकु जहिड़ो लिबास पाए करे सरज़मीन हरम ते गॾु थींदा आहिनि ऐं हीउ लम्हो हाजियुनि जे लाइ के नेमत उज़्मा खां घटि नाहे हूंदो, छो त उन्हनि ख़ुशनसीबनि ते अल्लाह पाक जूं ख़ुसूसी करम नवाज़ियूं हूंदियूं आहिनि ऐं हज जे बदिले में अल्लाह पाक उन्हनि खे अज़ीमुश्शान इनामात सां नवाज़ींदो आहे। प्यारा दोस्तों, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हाजी पंहिंजे घर वारनि मां 400 मुसलमाननि जी शफ़ात कंदो ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हज करण वारो गुनाहनि खां ईअं पाक थी वेंदो आहे जीअं ताज़ो माउ जे पेट मां पैदा थियो आहे। प्यारा दोस्तों, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं तव्हां कंहिं हाजी सां मुलाक़ात कयो जेको हाजी हज जे सफ़र खां वापसि मोटंदो आहे त उनखे सलाम कयो ऐं उन सां हथ मिलायो ऐं उनखे चओ त हू पंहिंजे घर में दाख़िल थियण खां पहिरीं अव्हां जे लाइ मग़फ़िरत जी दुआ करे, छो त उन जी मग़फ़िरत थी चुकी आहे। त प्यारा दोस्तों, जॾहिं को हाजी हज जे सफ़र खां वापसि मोटे त असां उन जी ताज़ीम ख़ातिर उन सां मिली करे ऐं उन खां पंहिंजे लाइ दुआ ज़रूरु करायूं, छो जो जॾहिं उहो वापसि मोटंदो आहे त गुनाहनि खां पाक हूंदो आहे ऐं जॾहिं हू अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में पंहिंजा हथ खणंदो त अल्लाह पाक उन जी दुआ जे सदक़े, उन जे हथनि जे सदक़े असां तव्हांजी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमाए छॾींदो। हदीस मुबारका में आहे त जॾहिं को हाजी हज जे सफ़र जे लाइ निकिरंदो आहे त अल्लाह पाक उनखे हर क़दम जे बदिले हिकु ग़ुलाम आज़ादु करण जो सवाब अता फ़रमाईंदो आहे ऐं जॾहिं हू गुस्ल हज करे एहराम पाइण जो इरादो कंदो आहे त अल्लाह पाक उनखे गुनाहनि खां ईअं पाक ऐं साफ़ करे छॾींदो आहे जीअं हू ताज़ो माउ जे पेट मां पैदा थियो आहे। ऐं जॾहिं हू लब्बैक चवंदो आहे त अल्लाह पाक फ़रमाईंदो आहे त मूं तोखे पंहिंजी बख़्शिश ऐं मग़फ़िरत सां नवाज़े छॾियो। ऐं जॾहिं तवाफ़ कंदो आहे त हर हिकु तवाफ़ ते उन जे नामे आमाल में 70 साल जी इबादत जो सवाबु लिखियो वेंदो आहे। ऐं जॾहिं हजरे असवद खे चुमंदो आहे त जीअं उन जन्नत जे दरवाज़े खे चुमियो। सफ़ा ऐं मरवा जी सही दौरान 70,000 फ़रिश्ता उन जूं नेकियूं लिखण में मसरूफ़ ऐं मशगूल थी वेंदा आहिनि। अरफ़ात में क़याम दौरान उनखे जहन्नम खां आज़ादी ॾिनी वेंदी आहे ऐं उन जा जेके सो गुनाह सवाबनि में नेकियुनि में बदिलजी वेंदा आहिनि। त प्यारा दोस्तों, ही हदीस पाक जो मफ़हूम मूं अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कयो। काफ़ी फ़ज़ाइल आहिनि हज जा ऐं उहे माण्हू जेके ख़ुशनसीब हज करे मोटंदा आहिनि त अल्लाह पाक उन्हनि खे बि उहे बरकतूं अता फ़रमाईंदो आहे, उहे राहतूं ऐं उहे सआदतूं अता फ़रमाईंदो आहे यकीनन जंहिंजो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे। प्यारा दोस्तों, अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे पंहिंजी इताअत पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इताअत नसीब फ़रमाए। यकीनन कामयाबी अल्लाह ऐं उन जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इताअत में आहे। उहो माण्हू कामयाबु आहे जेको अल्लाह ऐं उन जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अहकामात ते अमल कंदो आहे। प्यारा दोस्तों, जेकॾहिं असां अल्लाह जी ऐं उन जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कंदासीं त यकीनन असां ईअं न सम्झूं त असां आराम में या कंहिं ऐश अशरत में वक़्तु गुज़ारियूं पिया। हीअ ऐश अशरत, ही आराम दुनिया जा जेको आहिनि सो आर्ज़ी आहिनि। असांखे वरी बि उन मालिक जी दरबार में पेश थियणो आहे ऐं असांखे हर चीज़ जो उते हिसाबु ॾियणो आहे, जवाबु ॾियणो आहे। त असां छो न ज़िंदगी में पंहिंजे करीम रब जे हुकमनि ते अमल कयूं ऐं उन जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हुकमनि ते अमल कयूं ऐं असां पंहिंजी ज़िंदगी खे बहितर बणायूं। प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अवां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा।
अल्लाह हाफ़िज़।